वफ़ाक़ी काबीना दवाउनि जी क़ीमतुनि में वाध वारी समरी रद्द करे छॾी। हाजी सगोरनि खां इज़ाफ़ी रक़म जे उगाड़ीअ ते कावड़ जो इज़हार। हाजी सगोरनि खे रक़म वापसि करण ऐं सरकारी कोटा खां वधीक बुकिंग कंदड़ बैंकुनि खे वज़ाहत तलब करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मुल्क में ॿोड़ जी सूरतहाल, रिलीफ ऐं बहालीअ वारे कम समेत 6 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वियो। इजलास दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे समूरनि वज़ीरनि ऐं असेंबली मेंबरनि खे ॿोड़ मुतासिरनि जी मदद करण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुतासिरनि खे अकेलो न छॾींदासीं। हुकूमत अवाम सां कुल्हो कुल्हो में मिलाए बीठल आहे। पीटीआई क़ौमी असेंबली जे स्पीकर पारां एमएनएज़ जूं इस्तीफ़ाऊं मरहलेवार मंज़ूर करण खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। पीटीआई अॻुवाण असद उमर इस्लामाबाद हाई कोर्ट जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो। वकील अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त पीटीआई अवाम खां ताज़ा मैंडेट हासिल करण लाइ क़ौमी असेंबलीअ तां इस्तीफ़ाऊं ॾिनियूं। मरहलेवार इस्तीफ़ाऊं मंज़ूर करे स्पीकर राजा परवेज़ अशरफ ते थियल उसूलनि जी भञकड़ी कई आहे। अदालत खे दरख़्वास्त आहे त मरहलेवार इस्तीफ़ाउनि जी मंज़ूरीअ खे गैर आइनी ऐं गैर क़ानूनी क़रार ॾिनो वञे। पंजाब काबीना कणक जी इमदादी क़ीमत 3000 रुपया फ़ी मण मुक़रर करे छॾी। पंजाब जे वॾे वज़ीर पारां कणक फ़राहम न करण ते वफ़ाक़ी हुकूमत ते सख़्त कावड़ जो इज़हार। चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त बरसात ऐं ॿोॾ सबबि लखें टन कणक ख़राब थी वई। सूबे में 10 लख टन कणक जी खोट आहे। वफ़ाक़ी हुकूमत कणक न ॾेई माटेली माउ वारो सुलूक करे रही आहे। सखरबाद कोटड़ी बैराज में भी पानी की सतह घटजण लगी। मंछर ढंढ जो 1,41,000 क्यूसिक पानी सिंधुअ में छोड़ थियण बाद भान सईदाबाद तां खतरो टरी वियो। दादू, मेहर, जोही ऐं भान सईदाबाद में बचाव बंदन वटि पाणीअ जी सतह में लगातार लाथ अचण लगी। सेवण जे 10 यूनियन काउंसिल जा 500 खां वधीक ॻोठ पाणीअ जे घेरे हेठि आयल। ॿोॾ सटियल इलाक़नि में बरसात खुलियल आसमान हेठि वेठल मुतासिरनि जा इंज वधाए छॾिया। ठट्टो, सिजावल ऐं मकलीअ में कैंपुनि, बंदनि ऐं रोड किनारे खुलियल आसमान हेठि वेठल मुतासिरनि खे इमदाद न मिली सघी। हुकूमती इम्तिजा मुंतज़िर ख़ैरपुर नाथन शाह वासिन पारां वाहुर न थियण जूं दाहूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में ॿोॾ सबबि बीमारियूं पखिड़िजी वयूं। गैस्ट्रो, डेंगी ऐं मलेरिया समेत चमड़ीअ जूं बीमारियूं बि तेज़ीअ सां पखिड़जण लॻियूं। कराची में डेंगी सबबि 24 कलाकनि दौरान 7 ॼणा फोत, 115 नवां केस ज़ाहिर। पीर ॻोठ में गैस्ट्रो विघे पीरसन मर्द ऐं औरत फोत। ख़ैरपुर ज़िले में गैस्ट्रो विघे फोत थियलनि जो अंग 11 थी वियो। बिरियासिटी, ठारूशाह ऐं दादूअ में केतिराई माण्हू गैस्ट्रो में मुब्तला थी विया। मेडिकल टीमूं उमाणण जी अपील। कराची में अॼु ॿिए ॾींहुं बि तूफ़ान ऐं गजगोड़ सां बरसात। मौसमियात खाते जो चवणु आहे त मीरपुर ख़ास, ठट्टो, मिठी, उमरकोट, बदीन ऐं थरपारकर में बि मींहुं पवंदो। गुज़िरियल ॾींहुं कराची में बरसात सबबि मुख़्तलिफ़ हंधनि ते बीठल पाणी नेकाल न थी सघियो। बिजलीअ जी अख बूट जारी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां जापान जे सफ़ीर जी मुलाक़ात। सिंध में ॿोॾ दौरान जानी ऐं माली नुक़सान थियण ते रुख जो इज़हार। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त ॿोॾ सबबि 600 माण्हू फोत ऐं 30 लख बेघर तबाह थी विया आहिनि।
समूरे सूबे जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी चुको आहे। जापान जे सफ़ीर चयो आहे त ॾुखी घड़ीअ में ॿोॾ मुतासिरनि जी बहालीअ लाइ हर मुमकिन मदद कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां दादू गिर्द स्टेशन जी हिफ़ाज़त लाइ सिविल इंतज़ामिया ऐं पाक फ़ौज खे शाबाश। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त दादू गिर्द स्टेशन लाइ सिविल इंतज़ामिया ऐं पाक फ़ौज जा क़दम साराह जोगा आहिनि। गिर्द स्टेशन जी हिफ़ाज़त लाइ 36 कलाकनि में 3 किलोमीटर बंदि ॿधो वियो। वज़ीर आज़म पारां बलोचिस्तान में शाराए बहाल करण ते NHE टीम जी बि साराह। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान ॿुॾल मुल्क ऐं अवाम खे न ॾिसी सघियो। संदसि अखियुनि ते इक़्तिदार जी पटी ॿधल आहे। इमरान नियाज़ीअ जो असल मसइलो ज़ाती अना वॾाई ख़ुदगर्ज़ी इक़्तिदार जी लालच ऐं करप्शन आहे। इमरान ख़ान फरह गोगी ऐं बुशरा बीबीअ लाइ NRO घुरी रहियो आहे। इमरान ख़ान पहिरीं फ़ैसिलो कयो त तव्हां सां कहिड़ो मसइलो आहे, परॾेही साज़िश या NRO। मीरपुर ख़ासि वेझो जवाबदार कार इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल करे छॾियो। जवाबदार मिठू मरी कार इल्ज़ाम हेठि पंहिंजी नौजवान भाइटी सीमा मरी ऐं विष्णु पुटु मीरो मेघवाड़ खे गोलियूं हणी मारे छॾियो। वाक़िए बाद जवाबदार थाणे ते पहुची गिरफ़्तारी लाइ पेश करे छॾियो। खैरपुर क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रॉलर कोच सां टकराइजी वियो। हादिसे जे नतीजे में हिकु मुसाफ़िर फ़ौत ऐं 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादिसो शाह हुसैन बाईपास ते पेश आयो। फ़ौतीअ जो लाश ऐं ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो।